दादू मां ख़बर ॾींदा दादू लॻ झेलो थाणे जी हद जे रहवासी बख्शल चांडियो सिंध प्रेस क्लब अची मीडिया आॾो दायो त असीं गरीब मिसकिन पोरियत आहियूं। नाले रमज़ान अब्दुल फतह उर्फ फतू अब्दुल सत्तार हाजी दिलबर उर्फ बागू सैफल चांडियो वारा वेठल सभु ॻोठ दानू चांडियो मुंहिंजे पुट ते मुखालिफ़ रमज़ान जी धी बेवा मिसमात मुमल ते कारोकारी जो इल्ज़ाम लगायो है। मुखालिफ़ रमज़ान ऐं ॿिया वारा मिसमात मुमल खे कारी करे मारण जे चकर में आहिनि। ख़बर पई आहे त मुमल खे मारे खून जो इल्ज़ाम असां मथां हणी असां मथां खून जी FIR दाख़िल करणु चाहिनि था ऐं असां जे घरनि मथां पिण हमले जी तयारी करे रहिया आहिनि। कंहिं महिल बि असांजे घरनि मथां हमलो कंदा। मुतासिरनि SHO झेलो इंचार्ज वुमेन ऐं चाइल्ड प्रोटेक्शन सेल SSP दादू इरफान समूह ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां तहफ़ुज़ जी घुर कई ऐं इहो पिण चयो त मासूमनि जी ज़िंदगी बचाई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।